ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया ठुकराठो खां। ठुकराठो में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो जलसो थी गुज़रियो, जंहिंमें अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह, जाम इकरामुल्लाह धारेजो, साहिबज़ादा ख़ालिद सुल्तान बाहू, सैयद मोहसिन अब्बास शाह, वडेरो हादी बख्श जागीरानी, आज़म जागीरानी, उमेद अली शाह, वडेरो मंजूर मेतलो, सलीम गनी कलवड़, SSP आशिक अली बोजधार, ख़ालिद हुसैन मोहतम, इमाम बख्श मोहतम, इमदाद हुसैन मंगी, उबैद मोहतम ऐं ॿियनि शिरकत कई। जलसे में PPA जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सैयद खुर्शीद अहमद शाह जलसे खे ख़िताब कंदे चयो त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। पीपल्स पार्टी अवाम जी ताक़त खे तस्लीम करे थी। उन ताक़त जे ज़ोर ते कूड़ा, जेल, फांसियूं बर्दाश्त कयूं आहिनि। जेसीं ताईं तव्हांखे रोटी, कपिड़ा ऐं मकान न ॾींदासीं, तेसीं ताईं हीअ जंग उन्हनि कुवतुनि सां जारी रहंदी जेकी ग़रीबनि जा हक़ खाईंदा रहिया आहिनि। 1700 अरब जेकी सब्सिडीअ में वॾनि माण्हुनि खे मिलनि था, उहे असां ग़रीबनि में विराईंदासीं। किसान कार्ड, मज़दूर कार्ड ऐं सिहत कार्ड जारी कंदासीं। असां अवाम जी ख़ुशहाली खसणु नथा चाहियूं। असांजो असुलु मक़सदु गुरबत खे ख़तमु करणु, महांगाईअ सां जंग करणु ऐं माण्हुनि खे ख़ुशहाल करणु आहे।